नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर ते। मुखालिफ़ धिर जी बेएतमादी वारी रिथनि हक़ाम बढ़ाइण लाइ वज़ीर आज़म सरगर्म थी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची पहुतल। इमरान ख़ान MKM पाकिस्तान जे आरज़ी मरकज़ बादराबाद पहुची वियो। वज़ीर आज़म सां पीर पगारी जी मुलाक़ात न थींदी। GTA मेंबर साहिरा बानो जो चवणु आहे त पीर पगारी जी तबियत नासाज़ी सबबि मुलाक़ात न थींदी। पीर सदरुद्दीन शाह ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि खैरपुर में आहे। वज़ीर आज़म सां गवर्नर हाउस में PTI MPs ऐं पार्टी अॻुवान बि मुलाक़ात कंदा। वज़ीर आज़म अवामी मेड़े में शिरकत ऐं ख़िताब कंदो। मुखालिफ़ धुर पार्टियुनि बेएतमादी रिथ जी कामयाबी लाइ राब्ता तेज़ करे छॾिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं कॉफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन में अहम मुलाक़ात थींदी। बेएतमादी जी रिथ ते ॻाल्हियूं कई वेंदियूं। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी जमायत इस्लामी जे अमीर सिराज लक सां मुलाक़ात। बेएतमादी रिथ बाबति वीचारियो वियो। जमायत इस्लामी जो अमीर सिराज लक चवे थो मुलाक़ात में बेएतमादी वारी रिथ ते ॻाल्हि ॿोल थींदी। बेएतमादी रिथ आइनी तरीक़ेकार आहे। नए मैंडेट लाइ नयूं चूंडूं ज़रूरी आहिनि। सभिनी सियासी पार्टियुनि खे चूंड सुधारण ते इतफ़ाक़ आहे। पार्टी जो इजलास घुराए बेएतमादी रिथ बाबति फ़ैसिलो कंदासीं। नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो त चाहियूं था त आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं थियनि। मुतहिदा अपोज़िशन जी ख़्वाहिश आहे त जमायत इस्लामी साथ ॾिए। फ़र्द वाहिद न पर 22 करोड़ अवाम चाहे थो त नाइल ऐं करप्ट हुकूमत हाणे घर वञे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त वज़ीर आज़म जे कराची जे दौरे जो मतिलबु इत्तेहादियुनि जी हिमायत हासिल न आहे। इत्तेहादियुनि हेलि ताईं फ़ैसिलो न आहे कयो पर राब्ता जारी आहिनि। जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान सां राब्तो न आहे थियो पर थियणु घुरिजे। ऐं 23 मार्च खां अॻु घणो कुझु थींदो पर हिन भेरे बेएतमादी जी रिथनि हक़ाम न थींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे घर वञण जो वक़्तु अची वियो आहे। ईंदड़ साल चूंडुनि जो आहे। सभई पार्टियूं गॾिजी हुकूमत ठाहींदियूं। सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण जो बयान चवे थो इस्लामाबाद में हरनि ते अवामी मार्च जी रस्ता रोक कई वई। वज़ीर आज़म बोखलाहट जो शिकार थी चुको आहे। खेसि ख़बर पइजी वई आहे त PTI जी हुकूमत वञण वारी आहे।